ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। खैबर मां टाउन कमेटी उडेरोलाल स्टेशन जे काउंसलर जो भाउ धाड़ेलनि तां कार समेत अगवा थी वियो आहे। टाउन कमेटी उडेरोलाल स्टेशन जे काउंसलर दीवान प्रेमचंद देवजानी जो भाउ नरेश कुमार खे धाड़ेलनि कार समेत अगवा करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे अली हैदर मल्हा। अली हैदर, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। नाज़रीन, अली हैदर सां राब्तो न थी सघियो आहे। अपडेट शेयर कयूं पिया। नरेश कुमार शाम जो 6 वॻे धारे उडेरोलाल स्टेशन खां हैदराबाद लाइ निकितो हो। हैदराबाद न पहुचण ते माइटनि पारां मोबाइल फ़ोन ते राब्तो करण जी कोशिश कई वई। संदसि मोबाइल नंबर बंदि रहियो। संदसि आख़िरी मोबाइल जी लोकेशन ददरी मोरी वटि ॿुधाई पई वञे।